पाकिस्तान तहरीक इंसाफ, जमायत इस्लामी, थरपारकर ऐं ॿियनि ग्रुपनि जे बलदियाती उम्मीदवारनि जो DC ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो। ख़बर मूजिब पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान अरबाब अनवर जब्बार हिक काफ़िले जी सूरत में DC ऑफिस मिठी थरपारकर जे अॻियां धरणो हयो। उन्हनि जो चवणु हो त DRO थरपारकर हुक्मरान जमायत जे चवण ते पोलिंग खे उन्हनि जे मनपसंद जगहनि ते मुंतकिल करे धांधली शुरू करे छॾी आहे। अहिड़ी सूरत हाल में शफ़ाफ इलेक्शन मुमकिन नाहे। असां इलेक्शन कमीशन खां मुतालबो करियूं था त तब्दील कयल सभिनी पोलिंगनि खे वापसि पंहिंजी जाइ ते रखियो वञे ऐं असांजे कारकुननि खे हिरासां करण खां पासो कयो वञे। ॿिए पासे PP सरकार नगर पार्कर में रईस अब्दुल गनी खोसो ऐं उन जे हामियुनि ख़िलाफ़ इलेक्शन में हाराइण जे ख़ौफ़ विचां बौखलाइजी कूड़ा केस दाख़िल कराइण जी मज़म्मत कई वई।